सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आया सबई बुदार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में आया सबई बुदार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में महफिल आहे नूरी आस थींदी हर पूरी आस थींदी हर पूरी महफिल आहे नूरी आस थींदी हर पूरी आस थींदी हर पूरी अर्ज़ कयो अर्ज़दार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में आया सबई बुदार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में जो लखन आया खाली आया सबई सवाली जो लखन आया खाली आया सबई सवाली बेरा तिंदा पार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में आया सबई बुदार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में घर गिटियूं सजायो आरमत जो सायो घर गिटियूं सजायो आरमत जो सायो कुर्ब कयो कुर्बदार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में आया सबई बुदार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में बाग वारा हथ आया लाया थी विया सजाया बाग वारा हथ आया लाया थी विया सजाया रहमत जा वसकार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में आया सबई बुदार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में फेज़ जूने जा बारी बेशक थी कुर्बदारी फेज़ जूने जा बारी बेशक थी कुर्बदारी खुशबू थी चौदार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में ॾाढा थी दीदार मिलाद जी महफिल में आया सबई बुदार
आया सभई उबदार मीलाद जी महफ़िल में ॾाढा थींदा दीदार मीलाद जी महफ़िल में